हिते आम ख़बर खां वाक़िया अपडेट कंदालू। पिराले भरिसां सीनियर सहाफ़ी नज़ाकत जतोई ते हमले जो केस दाख़िल न थी सघियो आहे। 4 ॾींहं गुज़रण बावजूद पिराले जे SHO तरफ़ां केस दाख़िल करण खां इनकार कयो वियो आहे। SSP जे हुक्मनि बावजूद SHO जवाबदार धुर खां रिश्वत सबब का कार्रवाई न कई आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पिरालू भरिसां सीनियर सहाफ़ी नज़ाकत जतोई ते हमले जो केस दाख़िल न थी सघियो। 4 ॾींहं गुज़रण बावजूद पिराले जे SHO तरफ़ां केस दाख़िल करण खां इनकार कयो वियो आहे। SSP जे हुक्म बावजूद SHO जवाबदार धुर खां रिश्वत सबब का कार्रवाई न कई आहे। अवां खे कयूं पिया त पिरालू भरिसां सीनियर सहाफ़ी नज़ाकत जतोई ते हमले जो केस दाख़िल न थी सघियो आहे। 4 ॾींहं गुज़रण बावजूद पिराले जे SHO तरफ़ां केस दाख़िल करण खां इनकार कयो वियो आहे। SSP जे हुक्मनि बावजूद SHO जवाबदार धुर खां रिश्वत सबब का कार्रवाई न कई आहे। पिरालू भरिसां सीनियर सहाफ़ी नज़ाकत जतोई ते हमले जो केस दाख़िल न थी सघियो। 4 ॾींहं गुज़रण बावजूद पिरालू जे SHO तरफ़ां केस दाख़िल करण खां इनकार कयो वियो आहे। SSP जे हुक्मनि बावजूद SHO जवाबदार धुर खां रिश्वत सबब का कार्रवाई न कई।